अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो माशूक अली आहे। पाकिस्तान समेत दुनिया जी सभ खां वॾे में वॾी हिन वक़्तु जी जेका ब्रेकिंग न्यूज़ आहे उहा इहा आहे त बानी पीटीआई अॻूणो चेयरमैन पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इमरान ख़ान ऐं साबिक़ वज़ीर ख़ारजा शाह महमूद कुरैशी खे साइफ़र केस में ख़ुसूसी अदालत जे जज जस्टिस अबुल हसनात ज़ुल्करनैन पारां मुख़्तसिर फ़ैसिले मूजिबि 10 साल सज़ा ॿुधाई वई आहे। ऐं जेको आहे त उन खां बाद में सॼे मुल्क में जेको आहे हिकिड़ी बेचैनी वारी कैफ़ियत पैदा थी वई आहे ऐं गॾोगॾु जेके मुल्क में जेके क़ानूनदान आहिनि उन्हनि पारां जेको आहे इन फ़ैसिले जी सख़्तु निंदा कई पई वञे। जेको आहे त पाकिस्तान में जेको आहे जमहूरियत आहे, पाकिस्तान में जेको आइन आहे, आइन जी लताड़ करे जेको आहे त मख़सूस हिकिड़ी जेका जमात आहे उन सां जिन माण्हुनि जी ज़ाती दुश्मनी आहे, ज़ाती रंजिश आहे, उन रंजिश खे जेको आहे बिना बढ़ाए जेको आहे त उनखे कूड़े केस में करोड़े दिलनि ते राज कंदड़ जेको आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो बानी इमरान ख़ान उनखे साइफ़र केस में फासाए करे इलेक्शन खां परे करे 10 साल सज़ा ॿुधाई वई आहे। ऐं क़ानूनदाननि मूजिबि जेको आहे त मुमकिन आहे इन मुख़्तसिर फ़ैसिले खां बाद में इन केस खे जेको आहे त वधीक अॻिते हलाए इहा सज़ा वधाए बि सघिजे थी ऐं जेको आहे त इन सज़ा खे फाही जे सज़ा में बि तब्दील करण जो जेको आहे इशारो ॾियनि पिया। उन्हनि जो इहो चवणु हुयो त जेको ही अदालत आहे जेको तड़ तकड़ में जेको हिननि पंहिंजो फ़ैसिलो ॿुधायो आहे, हिन जे पोयां जेको आहे हिननि जा जेके मामलात आहिनि या हिननि जा जेके मक़सद आहिनि उहे ॾाढा ख़तरनाक आहिनि ऐं उन्हनि जे पोयां जेको आहे त जेके बि मामलात आहिनि उहे हिन मुल्क जे लाइ, हिन माहौल में, हिन कैफ़ियत में क़तई तौर ते बहितर कोन आहिनि। ऐं उन खां पहिरियों जेको आहे त गुज़िरियल राति देरि सां जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको चेयरमैन आहे बैरिस्टर गोहर जेको आहे त उन्हनि जेको आहे त ॻाल्हायो हुयो, उन्हनि जेको मीडिया सां टॉक कई हुई। उन्हनि जो चवणु हुयो त यकतरफ़ा कार्रवाई कई वई आहे। असांजे वकीलनि खे असांखे इमरान ख़ान जे केस जो दिफ़ा करणु, जरा करण जो क़तई जेको असांखे मौक़ो न ॾिनो वियो आहे। हुननि जो इहो बि चवणु हुयो त ख़ुसूसी अदालत जेका विहारी वई आहे साइफ़र केस में हिननि खे तमामु घणी तकड़ आहे ऐं हिकिड़े ई ॾींहं में 2 जायुनि ते जेको आहे इमरान ख़ान जी का केसनि जूं ॿुधणियूं कयूं वञनि थियूं। हिकिड़े कोर्ट रूम में अगरि किथे जेको अडियाला जेल में ई जेको आहे त जेल ट्रायल जेको हले पियो इमरान ख़ान जो, हिकिड़े जेको आहे त कोर्ट रूम में उते जेको आहे हुनजो ट्रायल हले पियो त साॻियो वरी उन वक़्त ते ई जेको आहे त ॿी जेका अदालत क़ाइमु करे उते वरी हिनखे सॾु करे उते जो ट्रायल जे लाइ जेको आहे त घुरायो वञे थो। पर हिकिड़े ई वक़्त में हिकिड़ो माण्हू हिकिड़ी जाइ ते ई मौजूदु रही सघे थो। जंहिं तां कल्ह बि तव्हांखे जेको आहे मीडिया मूजिबि ॼाण मिली हूंदी त इमरान ख़ान जेको आहे उनखे जेको आहे त जज साहब खे खुतो जवाबु ॾेई उतां निकिरी आया, तव्हां हिकिड़ी फिक्स मैच खे जेको आहे अॻिते खणी हलो पिया। जॾहिं तव्हांजी मैच हिकिड़ी फिक्स थियल आहे त मां वेही करे इन फिक्स मैच जो हिसो क़तई कोन थींदुमि ऐं मां तव्हांजे इन ट्रायल खे, इन जेको आहे तव्हांजे फ़ैसिले खे क़तई तौरु तस्लीम कोन थो कयां। ऐं उन खां बाद में जेको आहे त अॼु सुबुह सवेर जेको आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे बानी इमरान ख़ान पंहिंजे जेके सोशल मीडिया समाजी वेबसाइट्स आहिनि उते जेको आहे त पाकिस्तानी क़ौम पीटीआई जे जेको वोटर ऐं सपोर्टर आहिनि उन्हनि खे ख़ासि तौर ते हिकिड़ो पैगाम जारी कयो हुयो त जेको आहे त बिल फ़र्ज़ जेको माहौल जुड़े थियो, जेको तड़ तकड़ में जेको फ़ैसिलो ॿुधाइण जी उनखे तमामु जल्दी आहे। अगरि को फ़ैसिलो अची बि वञे थो त तव्हां कंहिं बि क़िस्म जो रद्द-ए-अमल ॾियण खां परहेज़ कजो ऐं तव्हां हिकिड़ी जेका पथरी आहे उहा बि जेको आहे इस्तेमालु न कजो, उहा बि कंहिंखे न हणिजो। को बि जलसो, को बि जुलूस, को बि रद्द-ए-अमल ॾियण खां तव्हां पासे कयो। तव्हांजो सॼे में सॼो जेको फोकस हुजणु खपे उहो 8 फरवरी ते जेके चूंडूं आहिनि तव्हांजो उनजे मथां हुजणु खपे। ऐं छो जो हिकु दफ़ो ॿीहर जेके धुरियूं आहिनि जिन इमरान ख़ान खे जेको आहे त जेको जेल में जेको वञी बंदि कयो आहे, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो जेको इंतिखाबी निशान आहे उहो खसियो आहे ऐं जेको आहे त उन्हनि जे उमेदवारनि जे लाइ रस्ता रोक कई आहे ऐं पीटीआई खे मुकमिल तौर ते ख़तमु करण जे लाइ जेके कोशिश आहिनि उन्हनि जो हिकु दफ़ो ॿीहर इहो मंसूबो आहे त इमरान ख़ान खे सज़ा ॿुधाइण खां बाद में जेको अवामी रद्द-ए-अमल ईंदो, रद्द-ए-अमल जे पोयां जेके मामलात पैदा थींदा, हिकु दफ़ो ॿीहर 9 मई जहिड़ा वाक़िया पेश करे उन खां बाद में हिन पार्टी खे मुकमिल तौर ते बंदि कयो वेंदो, मुकमिल तौर ते हुनजी रस्ता रोक कई वेंदी। ऐं जेके जमायतूं जिन खे ही अॻिते आणणु चाहिनि पिया, जिन माण्हू खे अॻिते विहारणु चाहिनि था उन्हनि जे लाइ मुकमिल तौर ते रस्तो हमवार थी सघे ऐं हीअ साबित करे सघनि त जेको आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ फसादी पार्टी आहे ऐं जेको आहे इंतिशार फैलाईंदड़ पार्टी आहे। सो हुन पंहिंजे वोटर सपोर्टरनि खां अपील कई
पर हिन जे अपील करण खां थोरी देर खां बाद में ख़ुसूसी अदालत पारां जेको आहे त फ़ैसिलो ॿुधायो वियो। इमरान ख़ान जी मौजूदगी में इहो फ़ैसिलो ॿुधायो वियो, जंहिंखां बाद में सॼे मुल्क में जेको आहे हिन वक़्तु बेचैनी वारी कैफ़ियत आहे। ऐं जेको आहे त PTI जा जेके कारकुन आहिनि, PTI जा वर्कर आहिनि, जेके PTI जा हामी आहिनि, पाकिस्तान जा हामी आहिनि, पाकिस्तान जे जेको आहे त सपोर्टर आहिनि, पूरी दुनिया में जेको आहे त इन शइ जो जेको आहे त दिली तौरु रंज जो इज़हार कयो वञे थो त हिकिड़ो उहो जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे जंहिंजो को बि आइनी लिहाज़ खां को बि तुक नथो बणिजे। ऐं माहिर कानूनदान एतसाद अहसन समेत ॿियनि जेको आहे कानूनदाननि जो चवणु हुयो त साइफर एक्ट केस जेको चवनि पिया, सीक्रेट एक्ट तहत जेको ही केस हलायो वियो आहे, सीक्रेट एक्ट ही ज़िमरे में ई कोन थो अचे। सीक्रेट एक्ट जे ज़िमरे में तंहिं वक़्तु अचे हा जॾहिं ही असांजे मुल्क खां कंहिं ॿिए मुल्क जे लाइ का साज़िश रिथी वञे हा, उहो नियापो रिथियो वञे हा, उन जी अगरि ही जेको आहे त ज़ाहिरी कनि हा, उन जी जेको आहे त पर्दाफ़ाशी कनि हा त ही उन में जेको आहे अची सघे पियो। ही त असुल मामिलो सीक्रेट एक्ट जेको मामिलो जेको थिए पियो, ही त अमेरिका वारनि खे पंहिंजी अदालत में पंहिंजे माण्हू जे ख़िलाफ़ु हलाइणु घुरिजे हा, छो त उन्हनि मैसेज कन्वे कयो हुयो, हिकिड़ो खुलियल जेको ख़त हुयो, खुलियल नियापो हुयो त तव्हां जेको आहे नो कॉन्फिडेंस आणे करे जेको आहे तव्हांजो जेको आहे मौजूदा वज़ीर आज़म आहे उनखे हटाए करे ऐं जेको आहे तव्हां हिनखे जेको आहे त हिन जी हुकूमत ख़तमु कयो, न त ॿिए सूरत में तव्हांखे हिन जा नतीजा ॾिसणा पवंदा। हुननि त हिकिड़ी खुली धमकी ॾिनी हुई। ऐं माहिर कानूनदाननि जो वधीक चवणु हुयो त हीउ जेको फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे हिन जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त इमरान ख़ान जी पार्टीअ खे जेका 8 फ़रवरी ते चूंडूं आहिनि इन खां परे रखी सघिजे। हाणे जेको आहे अपीलनि जो मरहलो शुरू थींदो। हाणे इहा पार्टी या जेके वकील आहिनि जेको हिननि जा लाज़मी तौर ते जेको आहे त अपील में वेंदा, सुप्रीम कोर्ट में वेंदा। पाकिस्तान में जेको अदालती निज़ाम आहे उन खां तव्हां चङी तरह वाक़ुफ़ु आहियो त केतिरो वक़्तु लॻी सघे थो। हुननि जो मक़सदु सिर्फ़ु इहो ई आहे त इमरान ख़ान खे कहिड़े बि तरीक़े सां जेको ही इलेक्शन आहे उन खां परे रखी सघिजे। तव्हांखे यादि हूंदो त जेको आहे त 73 में जेको आइन शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो पाकिस्तान खे ॾिनो हुयो, अगस्त 2023 में उनखे 50 साल मुकमिल थी चुका। हिकु जमहूरी जेको आहे त मुल्क में हिकु आइन जेको हुयो उनखे 50 साल मुकमिल थियण जी जेको आहे त ख़ुशी मल्हाई वई। पर जिन माण्हुनि आइन खे टोड़ियो, जनरल ज़ियाउल हक़ आइन खे टोड़ण खां बाद में हिकु दफ़ो ॿीहर आइन बहाल थी वियो। उन खां बाद में जनरल परवेज़ मुशर्रफ आइन टोड़ियो, आइन टोड़ण खां बाद में हिकु दफ़ो ॿीहर आइन बहाल थी वियो। ऐं हाणे बि जेका सूरत हाल आहे, सिचुएशन आहे, आइन टोड़ण वारी आहे। छा जेको 90 ॾींहंनि में इलेक्शन कमीशन चूंडूं करण जी पाबंद हूंदी आहे, उन PTI जी दौरे हुकूमत में 90 ॾींहंनि में उहे पंहिंजी चूंडूं मुकमिल करायूं। KPK ऐं पंजाब में उन 90 ॾींहंनि में चूंडूं न कराए उन आइन जी आइन हरफ़ी कई, आइन ख़िलाफ़ी कई। उन खां बाद में जेको वरी ॿीहर जेको हाणे 8 फ़रवरी ते टाइम ॾिनो वियो आहे, जे अगरि हिन ते बि उहो जेको आहे त मुकमिल ॾींहंनि में इलेक्शन नथी कराई वञे त जेको आहे त आइन जेको ही टोड़नि पिया, जेके चाहिनि पिया असां आइन टोड़े आइन जी लताड़ करे पंहिंजा मनपसंद फ़ैसिला, पंहिंजा मनपसंद माण्हू, पंहिंजी मनपसंद हुक्मरानी मुसलत करे जेको आहे हिते पंहिंजो असां हमेशह जे लाइ जेको आहे हिते क़ाइमु दाइमु रहंदासीं, उहा उन्हनि जी ख़ाम ख़याली आहे, उहा उन्हनि जी ग़लतफ़हमी आहे। आइन टोड़ण खां बाद में हिकु दफ़ो ॿीहर वरी बहाल थींदो। जंहिं तरीक़े सां आइन खे टोड़ियो वञे थो उहो आइन वरी बहाल थींदो। पर उन खां गॾोगॾु ॾिठो वञे त जेको आहे त हाणे मुल्क में जेको आहे ॿियो बि जेको हिकिड़ो मामिलो ज़ोर शोर सां जेको आहे त कननि में जेको आहे चयो वञे थो त इमरान ख़ान खे कहिड़े बि तरीक़े सां हिन मुल्क मां कढी ॿिए कंहिं मुल्क में पनाहगीर तौर ते मोकिले सही। जंहिंजो ताज़ो मिसाल तव्हांजे साम्हूं मौजूदु आहे। साबिक़ वज़ीर आज़म मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ खे लिबनान जे वसीले जेको आहे त उतां खां सऊदी अरब जेको आहे ऑफर कई हुई त तव्हां हिनखे मुंहिंजे मुल्क मोकिलियो त मां हिनखे जेको आहे सियासत खां तव्हां भली हिनखे परे रखो, पर मुंहिंजे मुल्क में हिनखे सियासी पनाह जेको मां हिनखे ॾींदुसि। ऐं शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे हवाले सां जेको आहे त हिकिड़ा खुलियल जेके मामलात आहिनि तव्हांजे साम्हूं आहिनि। जॾहिं जनरल ज़ियाउल हक़ जेको आहे त फाही जी सज़ा ॿुधाई हुई त तुर्की जेको आहे त ओपन ऑफर कई हुई त तव्हां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो खे जेको फाही जी सज़ा न ॾियो, उनखे तव्हां जेको आहे त मुंहिंजे मुल्क जेको आहे त मोकिलियो ऐं 5 सालनि ताईं जेको आहे त असां हिन जो जेको ज़िम्मो खणूं था, सियासत खां परे रहंदो। पर शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मौत फाही पसंदि कई, पर पंहिंजे अवाम खां, पंहिंजी जेको आहे त मुल्क खां फ़रारियत जो अख़्तियार रस्तो जेको हुयो उनखे ठुकरायो हुयो।
उन पाकिस्तान में वेही करे उन जेको ऑफर के ठुकरायो हुयो। ठीक अहिड़े तरीक़े सां इमरान ख़ान जे लाइ बि हिन वक़्त ताईं कंहिं मुल्क ज़ाहिरी तौर ते का ऑफर कोन कई आहे, पर ज़रियनि जो ऐं ख़ासि तौर ते इमरान ख़ान जे वेझे हल्कनि जो इहो चवणु आहे त इमरान ख़ान अहिड़े क़िस्म जी कंहिं बि ऑफर खे कॾहिं बि तस्लीम कोन कंदो। सो अॼोको ॾींहुं ॾाढो जेको आहे त दिलख़राश ऐं ॾाढो तकलीफ़ वारो ॾींहुं आहे, ख़ासि तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा जेके वोटर ऐं सपोर्टर आहिनि ऐं दुआगो आहियूं त जेको आहे त मुल्क जूं हालतूं जेको आहे उहे ख़ैर ख़ूबी सां बरक़रार रहनि ऐं जेको आहे अहिड़ो को बि जेको आहे वाक़ियो पेश न अचे जंहिंसां जेको आहे हिन मुल्क जी सलामती ऐं जेको आहे त हिन क़ौम खे जेको आहे त मामलात जेको दरपेश अचनि ऐं उन जे लाइ जेको आहे त हीअ जेके मामलात आहिनि डेवलपमेंट आहिनि जेको आहे थोरी थोरी देरि में जेको आहे तब्दील थींदा पिया वञनि। जीअं जीअं जेका नई डेवलपमेंट थींदी उहा तव्हांजे साम्हूं जेको आहे त रखी वेंदी। ऐं मुंहिंजो सोशल मीडिया ते जेको पेज आहे माशूक अली खोसो, उनखे वधि खां वधि लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो। ऐं जेको आहे त मुंहिंजो यूट्यूब चैनल आहे माशूक कोसो माशूक कोसो ऑफिशियल नाले सां, उनखे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿायो, जीअं जेके अपडेट्स आहिनि तव्हां ताईं पहुची सघनि। वरी नए अपडेट ताईं नए प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान माशूक अली खोसो खे इजाज़त ॾींदा। वरी महिरबानी।